पसा पानी जो सालो मुझे खुदा के वास्ते पानी जो सालो खुदा के पाणिया वास्ते खुदा मंझ पसा पाणीअ मंझि पसा सिंध टीवी जो ईंदड़ नओं ड्रामो आहे। हीअ ड्रामो सिंध जे लाड़ वारे साहिली इलाइक़े में रहंदड़ माण्हुनि जे ज़िंदगीअ ते मुश्तमिल आहे। साहिली इलाइक़े में रहंदड़ अक्सर माण्हुनि जो तालुक समुंड या दरिया सां आहे। तंहिं करे दरिया या समुंड में मच्छी जे शिकार लाइ वेंदड़ माण्हुनि जी ज़िंदगी हिन ड्रामे में फोकस कयो वियो आहे। समुंड अंदर रही मच्छी मारींदड़ माण्हुनि सां अनेक मसइला दरपेश हूंदा आहिनि। सभ खां अहम मसइलो इंडिया ऐं पाकिस्तान जी पाणी वारी सरहद आहे, जेका केतिरनि ई ग़रीब माण्हुनि खे जेलनि खां वेंदे मौत जो रस्तो पिणु ॾेखारे चुकी आहे। हिन ड्रामे में अहिड़े ई हिकु बदनसीब ख़ानदान जी कहाणी ॾेखारी वई आहे, जंहिंखे ॾिसंदे ई माण्हू जी अख मां ॻोढ़ा रुकिजी न सघंदा। उन खां अलावा मक़ामी माण्हुनि सां ॿिया कहिड़ा मसइला दरपेश आहिनि, उन्हनि खे पिणु चङे नमूने सां हिकु ड्रामे जो रूप ॾिनो वियो आहे। ड्रामे में मल्हानि जे ख़ुशियुनि दौरान ओचितो ग़म कीअं था अचनि, ॿिए देश में बिला वजह क़ैद मुहाणा जेल अंदरि केतिरो कीअं था भोॻनि, उहो पिणु सुठे नमूने सां ॾेखारण जी कोशिशि कई वई आहे। एंजोज़ी कल्चर मक़ामी वॾेरनि जी कब्ज़ा माफ़िया वारो धंधो, स्मगलिंग, मंशियात ऐं ॿाहिरां आयल माण्हुनि जे ॾह दहका खे पिणु सुठे नमूने सां पेश करण जी कोशिशि कई वई आहे। हिन ड्रामे जो लेखक असगर पिताफ़ी ऐं डायरेक्टर जावेद कासकरी आहे। हिन खां अॻु लेखक असगर पिताफ़ी ऐं डायरेक्टर जावेद कासकरी सिंध जी साहिली पट जी ज़िंदगी बाबति पाणी ऐं प्रीत जहिड़ो बहितरीनु ड्रामो सिंध टीवी खे ॾेई चुका आहिनि, जंहिं सिंध ऐं हिंद में तमामु घणी मक़बूलियत माणी। हिन ड्रामे जी मुख्य कास्ट में शबीना चन्ना, तानिया चन्ना, हिम्मत सनाई, मीर सुबदार, शमीम शेख, इरफान शेख, शकील दाद बलोच, नीलम एल्फ, परवीन सागर, शहज़ोर ॾितो, मोहम्मद अली ईसानी ऐं सना बलोच शामिल आहिनि। कैमरामैन ऐं DOP फैसल संजराणी आहे। हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग घारो, बंबोर ऐं केटी बंदर वारे साहिली इलाइक़े में कई वई आहे। किरदार बि मुंहिंजे गीतनि जा दिलदार बि मुंहिंजा, किरदार बि मुंहिंजे गीतनि जा। इंतिहाई ॾुखियनि मंदरनि ऐं समुंड अंदरि रिकॉर्डिंग करण दौरान ड्रामे जी पूरी टीम खे काफ़ी मुश्किलातूं पिणु पेश आहियूं। 26 किसनि ते ॿधल हिन ड्रामे पाणीअ मंझि पसा जो टाइटल सॉन्ग पिणु ड्रामे जे लेखक असगर पिताफ़ी लिखियो आहे। पाणीअ मंझि पसा। ड्रामे जी एडिटिंग आख़िरी मरहले में आहे। ड्रामे जा टीज़र ऐं प्रोमो सोशल मीडिया ते अपलोड कया विया आहिनि, जंहिंखे ॾिसंदड़नि पारां बहितरीनु मोट मिली रही आहे।
ड्रामो 9 जनवरी 2022 आचर जे शाम 6 बजे सिंध टीवी तां ॾेखारे वेंदो। उमेद कई पई वञे त हीअ ड्रामो पाणी ऐं पीड़ित जा पंहिंजी कामयाबी हासिल कंदो। वधीक ड्रामे जी मेकिंग ॾिसण जे लाइ सब्सक्राइब कयो असांजो चैनल ऐं ॾिसंदा रहो सिंध राउंड। महिरबानी। पाणीअ मंझि पसार